मटियारी न्यूज़ हैदराबाद। तालीम छोकरनि तोड़ी छोकिरियुनि लाइ तमामु ज़रूरी आहे। पंहिंजी न्याणी खे तालीम ॾेई मुआशरे खे बहितर बनाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो। अहिड़ो इज़हार फाइनेंस खाते जे डिप्टी सेक्रेटरी समाज सुधारक पटेल अली मोहम्मद लगारी न्यूज़ हैदराबाद में मोहम्मद दीन बलोच पारां ॾिनल आजियाणे में कयो। हुन चयो त तालीम सां ई तरक़ी आहे। असां तालीम हासिल करे ई दुनिया सां कुले सां मिलाए हली सघूं था। पंहिंजे पाड़े ॻोठनि में माण्हुनि सां मुलाक़ातूं करे खेनि तालीम जे अहमियत जे आगाही सदन ॿारनि खे तालीम ॾियारण लाइ क़ाइद करे सघिजे थो। हुन चयो त पंहिंजे स्कूलनि जी मालिकी कयो। स्कूलनि ते पंहिंजे ॿारनि जी तालीम ते उस्तादनि ते गहरी नज़र रखी उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण सां ई असां बहितरीनु स्कूल बहितरीनु शागिर्द ठाहे सघूं था। इन जी मालिकी करण ज़रूरत पूरियूं करण बि असांजे फ़र्ज़ में शामिल आहे। इहो फ़र्ज़ु केरु नथो निभाए। हुन चयो त जल्दी अहिड़ी जागरता लाइ ज़िले लेवल ते सेमिनार मुनक़द कया वेंदा। इन मौक़े ते सेक्शन ऑफिसर रियाज़ अली गाहोटी तालीमी रज़ाकार रहमतुल्लाह बिलाल इंजीनियर जावेद लगारी अली अहमद जमाली अली हसन लगारी इमामुद्दीन कोसो असद लगारी नवेद लाखों ॿिया मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।